अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 100 न्यूज़ में भली कार मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद अली सूमरो मूजिब जिसकम चेयरमैन असलम खैरपुरी नियाज करनानी रावल करनानी के गिरफ्तार करण खिलाफ जीएसएंद तहरीक के सड ते मीरपुर माथेलो प्रेस क्लब अगियां जस्त चेयरमैन शब्बीर जमाली नसीर मंगी मिस्री महार साबिर महार वहीद सिंधी रमज़ान कलवर की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे अगवाणन मथा कूड़ा केस ऐं गिरफ्तारी खिलाफ सख्त नारेबाज़ी कई। जीएसएंद तहरीक के चेयरमैन शब्बीर जमाली नसीर मंगी ऐं ॿियनि साथियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 6 अप्रैल ते शफ़ी करमाणी जी वरसी जे पुरअमन सियासी जलसे जे ॾोह में अगवाणनि मथां केस दाख़िल करे रस्ता रोक कई पई वञे जेका कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असीं मुतालबो कयूं था त गिरफ़्तार अगवाणनि असलम खैरपुरी रावल करनानी नियाज करनानी के फौरी तौर आज़ाद करे क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस ख़त्म कया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब डेर की वेझो दरगाह सोई शरीफ खां भट्टी बिरादरी जी न्याणी अगवा। 1 महीनो गुज़री वञण बावजूद पुलिस न्याणी के बाज़ियाब न कराए सघी। बासरन ऐं पुलिस खिलाफ संदसि माउ ऐं पीउ जो एहतजाज। उन मौके ते माई सूमरी भट्टी ऐं संदसि मुड़ुसु हिदायतुल्ला भट्टी मीडिया अॻियां दाणींदे ॿुधायो त असांजी नौजवान न्याणी सुमेरा भट्टी के मोहसिन भट्टी वज़ीर भट्टी अमीर भट्टी नज़ीर भट्टी ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि, जंहिंखे 1 महीनो गुज़री वियो आहे। हुननि वधीक ॿुधायो त न्याणी सुमेरा जो अगवा जो केस रौंती थाणे ते दाख़िल थियल आहे, पर पुलिस अञा ताईं न्याणी के बाज़ियाब न कराए सघी आहे। हुननि चयो त मुंहिंजी न्याणी सुमेरा खे अगवा कंदड़ बासर आहिनि, जंहिं खिलाफ़ पुलिस का बि कार्रवाई नथी करे। हुननि चयो त संदसि अगवा थियल न्याणी सुमेरा भट्टी खे बाज़ियाब करायो, ॿी सूरत में पाण खे फाही ॾींदासीं, जंहिंजो ज़िम्मेवार एसएसपी घोटकी हूंदो। असांजे ज़ुल्म थे, असांजी न्याणी निंड पई, असांजी ज़ोरे कढी वञे, असां काई ख़बर न। असां सुबुह जो उथियूं, न्याणी संभारी हुअसीं, हेॾे होॾे ॾिठी हुअसीं। असांजो डिलीवरी जो केस हुयो, मां उॾी वियल हुयमि। पोयां मुंहिंजी धीअ लाइ तव्हां कीअं ई कढी विया हुआ, मूंखे ख़बर न लॻी। मां आई आहियां त मुंहिंजी धीउ घर में न, मां ज़बरदस्ती करे मुंहिंजी कढी विया निंड मां। अलाए मुंहिंजी नशो पिया आहिनि, अलाए मुंहिंजी खे छा कनि, मां ज़ुल्म करे मुंहिंजी खे कीअं कढी विया। असांखे काई ख़बर न, असां सुबुह जी संभारी, असांजी धीउ आहे कोन। असां त न चई सघे न, असां कोई मदद न चाहींदो पियो करणु। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद अली सूमरो मूजिब मीरपुर माथेलो वेझो ॻोठ बागोडरहो में गुज़रियल रात पानी जे वारे तां अगवा थी वियल इस्माइल चन्नो की बाज़ियाबी लाइ संदसि वारसन ऐं इलाइक़े वासियुनि जो एसएसपी घोटकी जी आफ़ीस आॾो एहतजाज। हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त धाड़ियलनि 2 ॼणनि नज़ीर कोश ऐं इस्माइल चन्नो खे अगवा कयो, नज़ीर खे छॾे इस्माइल खे खणी विया। हुननि वधीक चयो त ज़िले अंदरि बदअमनी चोट चढ़ी वई आहे, माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। इलाइक़े वासियुनि खे तहफ़ुज़ ॾेई मुग़वी खे फौरी बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। नाज़रीन, मीरपुर माथेलो वेझो ॻोठ बागोडरहो मां गुज़रियल राति पाणी जे वारे तां नौजवान अगवा। मीरपुर माथेलो में 100 न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज कलवर मूजिब कराची में मजदूरी कंदड़ घोटकी के ॻोठ सैफल खान कोलाची जो नौजवान अब्दुल करीम कोलाची औरताणी आवाज़ ते हिरक जी कश्मीर वारे इलाइक़े में धाड़ियलनि वटि कैद। 50 लाख रुपया भोंग तलब। नौजवान जे वालिद मोहम्मद अब्बास कोलाची ॿुधायो त संदसि पुट कराची में मज़दूरी कंदो हो। फ़ोन ते औरताणी आवाज़ ते औरत ॻाल्हाईंदी हुयसि। हुनखेसि कश्मीर वारे इलाइक़े में मुलाक़ात लाइ घुरायो, दोखे सां यरगमाल बणाए छॾियो आहे। धाड़ियलनि पारां फ़ोन करे 50 लाख रुपया भोंग तलब। कराची जे क़ैदाबाद थाणे शराफ़ी ॻोठ में संदसि भाउ वसीम जे फरियाद ते अगवा जो केस दाख़िल करायो वियो आहे। सीडीआर में फ़ोन जी लोकेशन बे कश्मीर जी अची रही आहे। असां मिसकीन माण्हू आहियूं, नौजवान पुट बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे।